पाकिस्तान के 1 अरब 17 करोड़ डॉलर्स ॾिना वेंदा, पर बजट ते सख़्तीअ सां अमल करणो पवंदो। नाणे वारे वज़ीर मिफ्ताह इस्माइल बि IMF सां मुआहिदे जी तस्दीक़ करे छॾी आहे। IMF पाकिस्तान खे 7हीं ऐं 8हीं क़िस्त जे मद में 1 अरब 17 करोड़ डॉलर्स फ़राहम कंदो। IMF पधिराई जारी कई आहे, जंहिं में चयो वियो आहे त पाकिस्तान खे 1 अरब 17 करोड़ डॉलर्स ॾिना वेंदा, पर बजट ते सख़्तीअ सां अमल करणो पवंदो। नाणे वारे वज़ीर मिफ्ताह इस्माइल बि IMF सां मुआहिदे जी तस्दीक़ करे छॾी आहे। मिफ्ताह इस्माइल जो चवणु आहे त IMF पाकिस्तान खे 7हीं ऐं 8हीं क़िस्त जे मद में 1 अरब 17 करोड़ डॉलर्स फ़राहम कंदो। पाकिस्तान खे 1 अरब 17 करोड़ डॉलर्स ॾिना वेंदा, पर बजट ते सख़्तीअ सां अमल करणो पवंदो। IMF पधिराई जारी कई आहे। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मिफ्ताह इस्माइल बि तस्दीक़ करे छॾी आहे। मिफ्ताह इस्माइल जो चवणु आहे त IMF पाकिस्तान खे 7हीं ऐं 8हीं क़िस्त जे मद में 1 अरब 17 करोड़ डॉलर्स फ़राहम कंदो। मौसमियात खाते जो चवणु आहे त कराची में अॼु शाम गजगोड़ सां बरसाति जो इम्कानु आहे। अॼु खां कराची में तेज़ बरसातुनि जो सिलसिलो शुरू थींदो, जेको 18 जुलाई ताईं